अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खोसो ऐं ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल। अॼु पंहिंजे ड्रामे जी बहितरीन अपडेट मां तव्हांखे ॾियण वारो आहियां। जी हाँ दोस्तों, छो त पंहिंजा ड्रामो हिकु ज़बरदस्त मोड़ ते पहुतो आहे। पंहिंजा ड्रामे में हाणे तव्हां ॾिठो त ख़ासि करे जेको आहे चाकर ख़ान मजबूर थी चुको आहे। जॾहिं सिकू उन खे वार्निंग ॾिनी त मुंहिंजे भाउ जो क़ातिल तूं भॼाए छॾियो आहे, मां हाणे पंहिंजो प्लान पाण कंदुसि ऐं पंहिंजे भाउ जे क़ातिल खे पाण मारींदुसि। सॼो ॻोठु यादि कंदो त प्लान कीअं कबा आहिनि। बिल्कुलु दोस्तों, उन इहा ॻाल्हि सही कई आहे। वाक़ई ईअं कंदो बि सही सिकू। ऐं इहा चुंग ॾिनी तव्हां ॾिठो रुंडे वारनि गुलशेर वारनि, ऐं रुंडो वरी गेम खेॾियो, बाहि खे भड़काए वियो, जहिड़े खे वधाए वियो। ऐं उन जी गेम हूंदी इहा आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां कम खे वधायूं। हाणे चाकर ख़ान जॾहिं मुसीबत थी वई आहे त इन जहिड़े खे इन फसाद खे कीअं हू रोके। ऐं होॾां तव्हां ॾिठो सावल पंहिंजे सौट खे घर में कुटको ॾिनो त तूं न सचाई साबित करे सघें थो, न मुंहिंजे भाउ जो क़ातिल ॾसे सघें थो, दुश्मन जे साम्हूं बि तूं कूड़ो थिए थो त क़ातिल तूं आहे। उन खे घर में कुटको ॾिनई पर मारींदो कोन सावल पंहिंजे सौट खे। अगर अपडेट सुठी लगे तो शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ये अवांजो पंहिंजो चैनल आहे। सुठा सुठा प्यारा प्यारा कमेंट भी कंदा इन चैनल ते। अल्लाह हाफ़िज़।